हाकम फ़ैसिलो वॾो आहे। सॼे राज जा चङा मुड़ुस सभु जा सभु पंहिंजे तॾे ते पिया अचनि ऐं तॾे जो ख़्यालु रखणु, तॾे जो एतिराम ऐं आयरनि जी इज़त करणु तुंहिंजो फ़र्ज़ु आहे, पंहिंजी इहा सकाफ़त आहे। सम्झई? हाज़िर मोहतारा। हाणे वञ। बोतार साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॾे ख़बरचार। जेका पुछो। बाबा पाण वटि साले जे न्याणी वारो फ़ैसिलो आहे। सॼे राज लाइ तोखे मोकिलियो हुउमि, सभिनी खे चई आहे, को रहियो त कोन न। हा बाबा सभिनी खे ॿुधाए छॾियुमि, बाक़ी कुझु रहिया आहिनि उन्हनि खे सिजल ते ॿुधाए छॾींदुसि। ॾिस, ही अहम फ़ैसिलो आहे, हिन में को बि तरह जो माण्हू रहणु न घुरिजे। बाबा केर बि कोन रहंदो, सभिनी खे ॿुधाए छॾींदुसि। बोतार अॼु हिकिड़ो अर्ज़ु आहे। वरी छा थियो आहे? बोतार उछोरो सिजाद हरू भरू पियो लाकब में सड़े वीचारो। हाणे सूबेदार साहिब घड़ी फोड़ड़ी कयो त हाणे कढे हथ त निकिरी अचे ॿाहिरि। या तुंहिंजी सोच आहे या माईअ जी फरमाइश आहे? न बोतार पनड़ा आयो त सभु कुझु सम्झी रहा हुजो, छा कयां भला। अरे ॻाल्हि ॿुध, छोरो न ॿाहिरि आयो त किथे को फॾो सॾो करे विझे या विञाईनी सिर त पोइ केरु पवंदो सूरण में? इहा ॻाल्हि बि तव्हांजी सची आहे, पर हाणे छा थो करे सघे साईं। हाणे त बसि शादी करे छॾीसूं। हाणे त मुंहिंजो माइटु थियो, अची घर वेहंदो। चऊं ठीकु आहे, ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। आसिया जी तव्हां भले फ्रेश थी वठो, मां कल्ह खां घर न आयो आहियां। मम्मी डैडी बि इंतज़ारु कंदा। त तव्हांजी वापसी केसिताईं थींदी? मां बसि मुंहुं ॾेखारे कलाकु ॾींहुं अचां थो। ठीकु आहे, वञो, मां तव्हांजो वेट थी कयां। पंहिंजो ख़्यालु रखिजे। ओके हा? मिठू, ओ मिठू चांहि त खणी अच, मथे में सूर पियो थिए। मैडम अॼु अव्हांखे अलाह साईं बचायो आहे। ईअं सम्झो अॼु अव्हांखे नई ज़िंदगी मिली आहे। मिठू छा थो चईं? ख़ैर त आहे? मैडम मां घर में सफ़ाई करे रहियो हुउसि, ॿ माण्हू हथियारनि सां आया ऐं अव्हांजो पुछियमि। मूं उन्हनि खे ॿुधायो त अव्हां घर में कोन आहियो। शुक्र आहे जो अॼु अव्हां घर में न हो, न त कहर थी वञे हा। तो सुञातो कोन त केरु आहिनि? न मैडम, पर मूंखे लॻो पए त उहे माण्हू रेस बहावल खान जा हुआ या अलण खान जा। अच्छा मिठू, तू बि दर त बंदि रखंदो कर न, ख़बरदार रहण घुरिजे। इंटरकॉम ते पुछी पोइ दरवाज़ो खोलंदो कर। वरी बि जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थिए त 15 ते पुलिस खे इतला करे छॾिजा। ठीकु आहे? चांहि खणी अचां मैडम तव्हां लाइ? हा खणी अच, हाणे त मथे में वधीक सूर विझी छॾी। हलिया माइट हलिया हलिया वे माइट वे 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 यार। सोट ओ सोट सोट अच ॾिस त सही घर पंहिंजे में केरु आयो आहे? सजाद तू अची वए? सोट ख़बर अथई जीअं उते निकितो सिधो कोठीअ भॻो पियो वञे, अदर बम भोर खे पायूं पियो ॾे। मूं चयो भाउ माइट ई न कर, पहिरीं घर हल, पंहिंजी मारोट सां मिल ऐं चांहि पाणी पी उते, पोइ भले कोठी हलियो वञ। बसि कमदार, ॾाढा ॾींहं थिया हुआ। कोठरी मां आयो त घुमण हुअसि, पर क़िस्मत जा चक्कर। हा बाबा सिजाद लिखे मंझा ज़लत के केरु विझंदो जंजल। तुंहिंजो दाणो पाणी या दाल रोटी उते लिखियल हुई, तो जॻह ते ॿियो केरु खायो आहे? तोखे खाइणी हुई न, उहा खाधी। ॿियो मिड़े ख़ैरु। कमदार चई सच थो। सुनी तूं छो कोन थी ॻाल्हाई? 2 ॾींहंनि जो महिमान आहियां, कुझु त ॻाल्हाए।
मां तोखे छा ॿुधायां छा ॻाल्हायां तोखे ख़बर आहे तुंहिंजे वञण खां पोइ असां सां ॾाढो ज़ुल्म थियो सजाद असां सां ॾाढा केस थिया आहिनि मुंहिंजे मज़लूम पीउ खे ज़ालिमनि मारे छॾियो सजाद मुंहिंजे पीउ खे मारे छॾियो सौट छा भला तूं चरी थी आई छा छो थी रोई माण्हू छा चवंदा जेको लिखियो हो जेको थियणो हो त थी वियो तोखे बि हलणो आहे मूंखे बि हलणो आहे तुंहिंजे पीउ खे बि हलणो हो वियो पंहिंजा लासाईं वटि हड़बड़ छो थी रोई ॾाई थी न रो अखियूं सुञी पवंदियूं खाॿा खां ॻाढ़ियूं थी वेंदियूं ये ख़राब थी पवंदी अखियूं तुंहिंजूं तोखे ॿुधाए कोन थियो आहे अस्सलाम वालेकुम डैडी अस्सलाम वालेकुम मम्मा वालेकुम सलाम अची विया पुट शाबाश थी पुट शाबाश वञे थो त ॿुधाए कोन थो वञी ऐं जेकॾहिं इन शहर में आई त टेलीफोन कोन थो करी आई एम सॉरी मम्मा कल्ह हिकु दोस्तरी मसइले में एतिरो उलझी वियुसि जो फ़ोन करण जो वक़्तु ई न मिलियो पुट अहिड़ो तुंहिंजो कहिड़ो दोस्त हो जंहिंजे करे तूं घर खे विसारे वेठे डैडी कल्ह हिकु कूड़े इल्ज़ाम में पुलिस मुंहिंजे दोस्त खे पकड़ी वई हुई उनजे बेल जे चकर में हुयुसि दानियाल घर वारनि सां कूड़ ॻाल्हाईंदे तोखे शर्म बि नथो अचे ईअं छो नथो चई त छोकिरियुनि सां घुमंदे फिरंदे तूं पंहिंजे घर खे विसारे वेठो आहीं इहा ॻाल्हि न आहे डैडी इहा ई ॻाल्हि आहे तोखे काल ग़ज़ाला पंहिंजे अखियुनि सां हिकिड़ी छोकिरीअ सां गॾु कार में घुमंदे ॾिठो आहे हा जनाब मूं 5 यूनिवर्सिटी तां वापसि ईंदे तोखे हिकिड़ी छोकिरी सां गॾु गाॾीअ में घुमंदे फिरंदे ॾिठो दानियाल तूं मूं सां गॾु अचु वे पुट मां तोखे हिते इन करे वठी आयो आहियां जो मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे हा डैडी चओ छा ॻाल्हि आहे दानियाल पुट असां फ़ैसिलो कयो आहे त असां तुंहिंजी शादी ग़ज़ाला सां करायूं इम्पॉसिबल डैडी छो उहो तुंहिंजी कज़िन आहे तुंहिंजी मंगेदी आहे तव्हां दुरुस्त था फरमायो डैडी पर असां ॿई मुख़्तलिफ़ दुनियाउनि जा माण्हू आहियूं असांजे ख़्यालनि में किथे बि कहक जहिड़ा ई न आहे जंहिं छोकिरीअ सां मां 10 मिंटनि थो गुज़ारे सघां उन सां सॼी ज़िंदगी मां कीअं गुज़ारे सघंदुसि जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जी पाण में अंडरस्टैंडिंग न आहे त उहा पैदा करे सघिजे थी जीअं तव्हांजी मदर सां मुंहिंजी अंडरस्टैंडिंग कान हुई पर हींअर असांजी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं आहे पर डैडी मां फ़िलहाल शादी जे हक़ में न आहियां दानियाल तूं जेका ज़िंदगी गुज़ारे रहियो आहीं न मां उन जे हक़ में न आहियां तोखे ग़ज़ाला सां शादी करणी पवंदी इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे न त नुक़सान में वेंदे ठीकु आहे डैडी जेकॾहिं इहो लास मुंहिंजी ज़िंदगी में लिखियलु आहे त पोइ मूंखे क़बूल आहे ॾिठई पंहिंजे लाडले पुट जा कम हाणे त हुनजे दिलि में पीउ जो एहतराम बि न आहे रहियो जवान पुटा तव्हां बि कुझु तामुल सां कमु वठो ईअं न थिए जो पूरो मामिलो ई बिगड़जी वञे पाण ई सिधी राह ते अची वेंदो भावल खान मां कंहिं बि सूरत में तोखे ॿी शादी कोन करण ॾींदसि मूंखे ज़हर आणे ॾे मां ज़हर खाई मरां पोइ वञी ॿी शादी कर रज़िया मां पंहिंजे लाइ शादी कोन पियो कयां औलाद जे लाइ कयां पियो ॾिस एतिरा साल थिया आहिनि तोखे औलाद कोन थी आहे हिन घर में को वारिस त हुजे न इन करे शादी पियो कयां कहिड़ा तो मुंहिंजा इलाज कराइनि कहिड़े पीरनि फ़क़ीरनि वटि मूंखे वठी वियो आहीं जो औलाद लाइ पियो तड़पी हीअ जेके सॼे ॻोठ में मायूं वेठे ॿार ॼणनि इहे सभु पीरनि फ़क़ीरनि खां पिनी आयूं आहिनि न ईअं थी चई त निभागी ॼाए जे मथां निभागी मनूस आई तॾहिं औलाद कोन थो थिए
हाँ हाँ निभागी है निभागी मुंहिंजा त नसीब उन ॾींहुं फिटी विया जंहिं ॾींहुं तोसां लाउ लही आयसि तव्हां औरतुनि खे बि अलाह सम्झाए मुड़ुस वीचारो तव्हांखे सोन सां झंझेर छॾे न हीरा जवाहर तव्हांखे ईअं ढेर आणे ॾे न तॾहिं बि चवंदो कुझु न मुड़ुस कयो हाय घोड़ा असांखे तख़्त ते विहारियो ताज ते विहारियो तॾहिं बि ना शुक्रियूं आयो बावल ख़ान जे हवेली मां कढी झूपड़ी में रहाईंदे न त बि रहंदी सही रुखी सुखी आणे ॾींदे न त बि उहा खाईंदी सही पर इहो पाज जो टिको न लाए मां मरी वेंदी सही तूं कोन मरंदी ॻाल्हि खे सम्झंदी कर हरू भरू मरी वेंदसि मरनि तुंहिंजा दुश्मन अई अम्मा कैसा जी मथो हाणे चरे सां संग रखिया जे शादी कंदो अम्मा जे घर में संग हुजे त पोइ ॿाहिरि ॿाएताल छो विझो अलाह घर वेठे लाल कुंवार ॾिनी आहे घर वेठे अब मां जे ठारे खान जी ज़ाल आहियां त तोखे इहा शादी न करण ॾींदसि शबीना छोरीअ सां अम्मा तूं बि वञी किथां जी किथे थी निकिरी तोसां पुॼण मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे बाहुल ख़ान जी माउ आई न पुट गज़ाला मूंखे तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे जी आंटी ॿुधायो छा ॻाल्हि आहे पुट दानियाल तुंहिंजी शिकायत पियो करे ऐं मां बि ॾिसी रही आहियां त तुम्हें कुझु तब्दीली अची चुकी आहे आंटी मुंहिंजी हिकु पंहिंजी तबियत आहे ऐं दानियाल चाहे थो त मां हुनजी ख़ुशामद कयां ऐं हू अचे त ज़िले सुबानी खे झुकी झुकी सलाम कयां इहो मूंखां कोन थींदो पुट हू मर्द आहे तूं सोच तव्हांजी इंगेजमेंट थी चुकी आहे जेकॾहिं तव्हां में दूरियूं पैदा थियूं त तव्हांजे अंकल जे लाइ काफ़ी प्रॉब्लम पैदा थी सघनि था पोइ हिन जी ज़िमेदार मां न हूंदसि पुट तूं हुनजी ज़िमेदार न हूंदी आहे पर घटि में घटि तूं हुनजो अहसासु त रखी सघीं थी सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं तव्हांजो रिश्तो टुटी थो वञे त उनजो असरु न सिर्फ़ु ख़ानदान ते पई सघे थो पर केतिरियूं ई पेचीदगियूं पैदा थी सघनि थियूं आंटी इहा ॻाल्हि त तव्हां बि दानियाल खे सम्झाए सघो था हू रातिनि जो रातूं घर मां ग़ाइबु हूंदो आहे ऐं हू परायनि छोकिरियुनि सां दोस्ती थो रखे ऐं हुनजी बदमाश माण्हुनि सां दोस्ती आहे पुट दानियाल को ग़ैर कोन्हे हू तुंहिंजो पंहिंजो कज़न आहे अॻियां ज़िंदगी तव्हांखे गुज़ारणी आहे इहा ॻाल्हि तूं ख़ुदि हुनखे सम्झाए सघीं थी आंटी दानियाल मूंसां वेहे त हुनखे कुझु सम्झायां तव्हां चओ या हुनखे लेटर लिखां या हुनखे कोई ईमेल वग़ैरह ॾियां कुझु बि करी मां कुझु नथी सम्झां ऐं हाणे तव्हांखे पंहिंजो पाण खे चेंज करणो पवंदो हा दानियाल जॾहिं खां तव्हां पंहिंजे घरां थी आया आहियो उदास ऐं फ़िक्रमंद पिया नज़र अचो न आसिया अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे न का ॻाल्हि त ज़रूरु आहे तव्हां मूंखां कुझु लिकायो पिया आसिया पाण जॾहिं कल्ह होटल खां मानी खां निकिता हुआसीं त मुंहिंजी कज़न को मूंखे ॾिसी वरितो हो डेडी खे बि शक थी पियो आहे आसिया डेडी मुंहिंजी शादी मुंहिंजे कज़न सां करणु थो चाहे दानियाल मूंखे ख़बर आहे त तव्हां जहिड़े माण्हुनि जी मोहबत पाणीअ ते फोटे जिया हूंदी आहे जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी कज़न सां ई शादी करणी हुई त पोइ मूंसां छो शादी कई आसिया मां कॾहिं थो चवां त मां पंहिंजी कज़न सां शादी कंदुसि मूं त पंहिंजे डेडी जी ॻाल्हि थी कई तव्हां पंहिंजी डैडी जी न पर पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे मूंखे तव्हांजे चहिरे ते पछतावे जी लकीरूं नज़र अची रहियूं आहिनि आसिया आसिया मूं ते यकीन कर मूंखे ग़लति न सम्झ मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो पीउ केॾो क़दामत परस्त आहे आसिया हू ॾाढो ज़िदी आहे ग़ज़ाला सां शादी न करण ते मूंखे कहिड़नि कहिड़नि मसइलनि में गुज़रणो पवंदो उहो मां थो ॼाणा आसिया आसिया मां तोसां मोहबत थो करियां मां तोसां निभाईंदुसि आसिया चाहे हिन लाइ मूंखे वॾे में वॾी क़ुर्बानी छो न ॾियणी पवे दानियाल मूंखे हिन दुनिया ॾाढो सतायो आहे सॼी घाव लॻी पई आहियां प्लीज़
मूंसां वेसा घाटी न कजा। आसिया मां तोसां मोहब्बत तो करे, मूंखे तोखां कोई जुदा थो करे सघे आसिया, कोई भी नहीं। वाह सुणी वाह, मूंखे तो मां इहा उमेद कान हुई। अरे मां छा जेल वियसि पोयां तूं शादी करे छॾी? घटि में घटि मुंहिंजो इंतज़ारु त करी हा। सजाद आउं छा थी करे सघियसि, मजबूर हुअसि, पराए हथ वस हुयसि। सुणी तूं मज़ामत करी हा के चङे मठे खे चई हा? कहिड़नि चङनि खे चवां? चङा त इहे आहिनि न, हिकिड़े कारी करे थे मारायो, ॿिए वरी ज़ोरी पंहिंजे कमदार सां पढ़ाए छॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कमदार अचो लियो। तो पानी द प्यार। वाड़े यार माइट्रवा और ये को वही रहे ओता कदम खड़ी करना है। कमदार आयस पे पर सुणी सां ॻाल्हियुनि में वेही रहियसि। हाँ भला रुको गालियों पे कहो जो मानी मानी खा रही थी तो भूखे वाले उठी। हाँ सजाद मानी खाधी है। हाँ वो चबो तो मानी खाई छड़ी हुंदी न आउं त तोसां खाईंदसि न। तू मूंसां मानी खाईंदी है वो तो वारो कर झट कर खणी आ गड्जी खाऊं भूख लगी आ ढी ॾियो खणी आ जल्दी कर। ये भला माइट तू भला कढे दो वञी कोटड़ी जा या कोई तो वेठो हूंदे। कमदार वञूं त मूंखे सुभाणे हो, पर सुहिणी थी मने करे चए थी ॾींहुं अधु तरसी पओ, हाणे परीहं वेंदसि। हाँ चबो त बम भोर के बायूं ॾेई छॾी। जी मुंहिंजो मतिलबु आहे त ॿ टे ॾींहं तरसी आ जा कचहरी वचहरी कयूं हा पोइ पियो वञी हा। न कमदार ॾाढा ॾींहं थिया आहिनि, पोइ हिते बि कमकार आहे। पर पोइ बि भला माइट 6 महीने 12 महीने मिड़े चक्कर लो त हणिजा पियो। हा हा कमदार छो न, ज़रूरु अचिबो। अलाए मता शहरी माण्हू आहे विसारे छॾियो ॿियो न त पंहिंजी मारोट सां मिलण अचिजा। मानी त खड़िया भला देरि छो पई करी लॻे थो पचाई कान थई। लामो जी बोतार साईं, अड़े सॼे राज में सॾु ॾेई आयो को रहियो वियो त कोन न? हा बोतार साईं, पंहिंजो पाण हली वञी सभिनीनि खे ॿुधाए आयो या? वरी बि सोच मता को रहिजी न वियो जे पोइ मयारी मां थींदुसि। न बोतार साईं न, कोन रहिबो। सुभाणे ईअं कर, सुभाणे डेकोरेशन वारनि खे बि चई आ ऐं मंगण हारनि खे बि चई अचिजांइ। हाज़ुर साईं। ॿुध जी, मंगण हारनि खे चइजांइ त जोड़ में अचनि, जोड़ में न आया न त तोल फाड़े ॻिचीअ में विझी छॾींदो मां। न बोतार साईं, कजो न असांजे हवाले त कराईंदासीं ॿेले जो सेर। न बाबा, तव्हां जे आसरे मां दुनिया सां विढ़ंदो वता, थी वञे वसर हथियार छॾे वाजो कंदा वतो। हा बोतार, असांजी बि का इहा ज़िंदगी आहे, इन खां त सुठो थी दुलारियुनि वारो कमु कयूं आहे, ईमान सां ॾाढो ख़ुशि गुज़ारियूं आहे। हक़ बर हक़। बोतार साईं तूं सचो आहीं। ॿुधो पिया हमरा हींअर खईं 12 वारियूं ख़बरूं पियो करे। न केसर का न मता ॿीहर अहिड़ी सोध कई अथई त ईअं सम्झ त कामिल तुंहिंजे हथां वियो। सच पुछी त बोतार साईं, हिन ज़िंदगी खां हाणे ॾाढो तंग थी पियो आहे। सोचंदो 2-4 ॾोकड़ किथां हथु कयां, शहर में को वाड़ो वाड़ो खोलियां या दुबई निकिरी वञा। यार कामिल, संगत खे यादि कजांइ, संगत खे बि वठियो वञजांइ। मूंखे बि दुबई घुमण जो ॾाढो शौक़ु आहे। हाज़िर हाज़िर बाबा, संगत खे कीअं विसारबो, संगत खे साण खणी हलबो। इहे साईं चाकर खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे खुश तो आई? सें दुआ सब खैर, तवा कुछ पास खुश खैर? अल्हम्दुलिल्लाह। आज कीअं भुलजी पे मेरे रे? बस साईं चाकर खान कम त छॾीनि कोन था। रैसालन खान ज़रूरी नापो खणी आवां तव्हां। हुकुम कर बाबा। साईं रैसालन खान मानियो त बहावल खान जूं ॾाढायूं उरह ज़ोरायूं वधी वियूं न, ऐं बहावल खान असांजे ॻोठ जी छोकिरी ज़ोरी खणाए आयो आहे पंहिंजे ॻोठ।
त उन लाइ त जे आउं हमिलो कराईंदुसि त वॾा खून ख़राबा थींदा। इन करे चाकर खान खे ॾे सलामत बार खान सां ॻाल्हाए, जे मञे थो ठीकु आहे, न त मूं जिरगो छॾायो आहे पंहिंजे राज जा माण्हू सभु। पोइ जेको बि उन्हनि फ़ैसिलो कयो उन मुताबिक़ हलिबो ऐं तव्हांखे बि उते अचिणो आहे। उन लाइ पंधु पिया हूं, ॿियो बि ख़ैरु। बसि बाबा मीरल रेसलान खान खे ॾिजां सलाम। तूं भले आहीं जीअं आहीं, ऐं अॼु थो वञी रेस बावल खान सां ॻाल्हायां। पोइ जे करे थो को वहिंवार ॾिए थो को घस त पोइ ठीकु, न त पोइ मां पाण तव्हां ॾे ईंदुसि। पोइ रेसलान खान सां ई गॾु आहियूं। कहिड़ो सुठो कार्ड आहे। हाँ? ज़बरदस्त। हाणे दानियाल अचे त हुनखे ॾेखारियूं, ख़ुशि थींदो। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अच पुट, पुट ही ॾिस, तोखे हिन जो डिज़ाइन कीअं थो लॻे? कंहिंजो आहे डैडी? पुट तुंहिंजे शादीअ जो आहे, ॿियो कंहिंजो? डैडी तव्हां ही छा पिया चओ? छो? मूं कहिड़ी अनोखी ॻाल्हि कई आहे? आई एम सॉरी डैडी, मां ये शादी नथो करे सघां। आखिर तोखे शादी खां इनकार आहे छो? बस मम्मा, मां तव्हांखे छा ॿुधायां त मां हिन शादीअ खां छो थो इनकार कयां। दानियाल पुट, असां तुंहिंजा सभु अंग लखया आहिनि, तुंहिंजी हर ॻाल्हि पूरी कई अथऊं, पर तोखे असांजी हिकिड़ी ॻाल्हि मञणी पवंदी। डैडी मां तव्हांखे कीअं सम्झायां त मुंहिंजे पेरनि में कहिड़ी ज़ंजीर पइजी वई आहे? आख़िर मूंखे बि त ख़बर पए त तुंहिंजे पेर में कहिड़ियूं ॿेड़ियूं पियल आहिनि, कहिड़ियूं ज़ंजीरूं पियल आहिनि। डैडी ग़ज़ाला जी छोकिरी लावा खे चयो न, उहा का ॿी न ज़ाल आहे मुंहिंजी। फारूक, 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 डैडी, फारूक, डैडी, फारूक, डैडी, जल्दी डॉक्टर को फोन कर प्लीज। फारूक, 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 जल्दी फोन कर डॉक्टर के। फारूक, डैडी, डैडी, फारूक, डैडी, डैडी, sorry daddy, I am sorry daddy. I am sorry, मूंखे इहा ख़बर न हुई त डैडी मुंहिंजी शादीअ खे एतिरो सीरियस वठंदो। तानिया, मां तोखे कॾहिं बि माफ़ कोन कंदीअसि। तूं पंहिंजे उन पीउ जो कातिल आई, जेको तोसां हमेशह मोहबत कंदो हो ऐं तुंहिंजी हमेशह फिकर में रहंदो हो। मम्मा, मम्मा मूंखे एहसास आहे, मूंखे एहसास आहे मम्मा, हिन जो मां अकेलो ई ज़िम्मेवार आहियां, मां अकेलो ई ज़िम्मेवार आहियां मम्मा। दुनिया छा बि चवे, पर धनिया छा बि हुजे, तोखे पंहिंजे डैडी जो एहसास करणु घुर्जे हा। तुखे ख़बर ई त तुंहिंजो डैडी हार्ट पेशेंट हो। डॉक्टर बार बार ये चवंदा हुआ त को बि सदमो हुनजी ज़िंदगी जे लाइ हानिकार साबित थी सघे थो। बस मम्मा, पंहिंजी ज़िंदगीअ में असां सभु ख़ुदगर्ज़ बणिजी वियासीं मम्मा। असां हुन शख़्स लाइ कॾहिं बि संजीदा थी न सोचियोसीं, जेको हर वक़्तु असांजे लाइ फ़िक्रमंद हूंदो, हर वक़्तु असांजे लाइ सोचींदो। डैडी, आई एम सॉरी डैडी, आई एम सॉरी डैडी। मम्मा, तव्हां सब्र कयो मम्मा,
दरवाजे से किसी शायद कोई आया हुआ है। अच्छा वकील साहब, वकील साहब, वालेकुम सलाम। बियो सर। बेगम साहबा वञण वारी शइ त वई हले, बस सब्र करियो। मूं अव्हांखे डिस्टर्ब कयो उन लाइ माफ़ी जो ख़ासि आहियां, पर ॻाल्हि अहिड़ी हुई जंहिं लाइ मुंहिंजो अचणु ज़रूरी हो। न एहसान साहब, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बेगम साहबा, फारूक साहब रेत खां 2 ॾींहं अॻु मूंखे पंहिंजे ऑफिस में घुरायो हो ऐं हिकु वसियत लिखाई हुई। उहा वसियत तव्हां ताईं पहुचाइणु ज़रूरी हुई, उन लाइ आयो आहियां। एहसान साहब, कहिड़ी वसियत आहे? बेगम साहबा, वसियत मुताबिक़ हिन बंगले खां सवाइ जेको अॻु में अव्हां जे नाले आहे, ॿी समूरी मिल्कियत हिकु शर्त सां दानियाल ऐं ग़ज़ाला जे नाले 50-50% थींदी। एहसान साहब, अहिड़ो कहिड़ो शर्त आहे? दानियाल साहब, वसियत मुताबिक़ अव्हां खे ग़ज़ाला सां शादी करणी पवंदी। ॿी सूरत में अव्हां जे हिसे जी समूरी मिल्कियत कंहिं ट्रस्ट जे हवाले कई वेंदी। छा? हा दानियाल साहब, हाणे इहो अव्हां ते आहे तव्हीं कहिड़ो फ़ैसिलो था कयो। भले गाल हाण मुझी जान वठे तो वठे, मारे चले मांखे। जल्दी उठी, जल्दी जल्दी। वालेकुम सलाम बोतार साईं। वेहो 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 वेहो। गुलामो जी बोतार साईं, ये ख़बर सब तैयारी मुकम्मल न? बोतार साईं, सब तैयारी मुकम्मल, सॼो राजबाग पहुची वियो आहे, बस रुगो तव्हांजो इंतज़ार हो। हा, ऐं मौलवी साहब? साईं मौलवी साहब तो सुबुह खां वठी इंतज़ार पियो करे। चङो हाणे हीअं कर, मौलवीअ खे वठी अच त निकाह पढ़ाई। ठीकु आहे बोतार साईं, वञी वठी थो अचांसि। भल तलड़ खान खे ख़बर पए त ॿिए जे ॻोठ मां न्याणियूं ज़ोरी अगवा कराए ज़ोरी हिकिड़े कारे लोठे कमदार सां निकाह विझराई। हाणे त भोलड़े वांगुरु बुल ॾींदो बुल, हीअं ते मुंहुं ॾोरियां, मुंहुं ॾर बसि मुंहुं।